12 महीननि जो अन्न तैयार थी मार्केट में पियो अची वियो, पर नारा तालुके में ख़रीदारी सेंटर जेके मर्कज़ आहिनि उहे न खुली सघिया आहिनि। उन मुतालिक़ आबादगारनि खां पुछंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। महीना इन फसल के कायो आहे, ख़र्च कया आहिनि, महिनतूं कयूं आहिनि, हेॾो सारो असां ख़र्च कया आहिनि। हिन महिल को बि ख़रीदारी मर्कज़ न खुलियो आहे ऐं हिन महिल जेके ख़रीदार आहिनि पंहिंजे सस्ते रेट में वठी वञनि। 2000 त थियो आहे गवर्नमेंट रेट, पर हिन ते अमल को बि न थियो आहे। गवर्नमेंट असांखे कुझु बि न ॾिनो आहे। हींअर 2000 ते रेट ॿुधाइनि पिया त थी वियो आहे। हींअर 1500 ते पए वापारी 1400 ते कोन वठनि। बक़ाया असां ग़रीब माण्हू मिसकिन मरियासीं, नथो बारदानो मिले, न का शइ थी मिले। तव्हां आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हिननि जो चवणु हो त 6 महीना मुसलसिल राति ॾींहुं असां पंहिंजी कणिक जो फसल तैयार कंदा आहियूं, जॾहिं त जेके गवर्नमेंट जा ऐलान हूंदा आहिनि उहे अधूरा रहिजी वेंदा आहिनि। ऐं असां जेको कणिक जो रेट गवर्नमेंट जे तरफ़ां 2000 मुक़ररु कयो, वरी ख़रीदारी सेंटर न खुली सघिया आहिनि ऐं असां वापारनि खे 1200-1300 रुपए ताणी अन्न ॾेई रहिया आहियूं। हिननि DC खैरपुर ऐं हाल वस वारनि खां घुर कई आहे त कणिक जो जेको रेट आहे उहो सरकारी रेट ते ख़रीद कयो वञे, जीअं असां 12 महीने जो तैयार थियल फसल पंहिंजे आसानी सां रेट ते ॾेई सघूं। कैमरामैन मिरान अली मलाह सां गॾु ख़ालिद मलाह, सिंध TV न्यूज़, चूंड।